ॻाल्हि त ॿुध, तोखां मूं पाणी घुरियो किथे हो? पानी बराबर तव्हां घुरियो कोन हो, पर मां जेका फरमाइश खणी आयो आहियां न, उन फरमाइश जे लाइ तव्हांखे थधो करणु तमामु ज़रूरी आहे। फरमाइश? अरे कहिड़ी फरमाइश? कहिड़ो मां महरूम जलाल चाचे जो शागिर्द आहियां जो तोखे कलाम ॿुधाईंदुसि। गोरे गोरे मुखड़े पे काला काला चश्मा। साईं, असल में मुंहिंजी फरमाइश इहा आहे त तव्हांजे जिगरे जेको टुकड़ो आहे न कैद आहे, उनखे आज़ाद हवा में साह खणण जी सख़्त ज़रूरत आहे। मुंहिंजे जिगरे जो टुकड़ो? छा मतिलब? केरु? सेठ साहिब, मां पाण वारी गॾे जी ॻाल्हि थो कयां। न न, का ज़रूरत न आहे हिन बेशरम खे कढण जी। अञा 2-3 ॾींहं छॾीसि त दिमाग़ जाइ ते अचेसि। सेठ साहिब, लॻे थो त हाणे दिमाग़ जाइ ते अची वियो अथसि। अरे हेॾे, तोखे कीअं ख़बर पई? साहिब, मां हिन सां गॾु खाईंदो पीअंदो आहे न, मूंखे ख़बर आहे। ॾिठो मां सॼो कंधो लाड़ियूं ईअं बीठी जीअं को बि सियासतदान धांधली कराए बि न आहे खटे सघंदो। ठीकु आहे ठीकु आहे, वठी वञीसि, चकर ॾियारे अचीसि, पर कुझु बि थियो न ज़िमेवारी तुंहिंजी हूंदी। हाँ सेठ बाबा, हाज़िर हाज़िर बाबा हाज़िर।